अस्सलाम वालेकुम। एतिरनि ॾींहंनि खां पोइ आयो पुट। कॾहिं कॾहिं माण्हू माइटनि खे बि यादि रखंदो आहे। अम्मा पुफी असां वटि कोन आई आहे। माजिद त वरी बि हुनजो पुटु आहे। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे रम। पर छा पुफाट, साल फिरी विया आहिनि, न तूं ऐं न ई वरी पुफी आई आहे। ईअं माण्हू सखणो सलामनि खां बि वियो। अम्मा तव्हां ॾे न आई आहे छा? उन बि तो वांगुरु असां ॾे अचणु बंदि करे छॾियो आहे। ईअं थो लॻे ॼण असां तव्हांजा माइट ई न आहियूं। पर मामी, अम्मा त कल्ह खां वठी तव्हां ॾे आयल आहे। मूं सम्झो त अम्मा हिते ई हूंदी, त पोइ मामा आबिद अम्मा खे न छॾियो हूंदो। पर मां अम्मा खे वठी तव्हां वटि ज़रूरु ईंदुसि। ॾिठई अम्मा, पुफी काल्ह खां वठी चाचे वारनि जे घर आहे। असां ॼण हिन जा माइट ई कोन आहियूं। न रम न, अहिड़ी ॻाल्हि न आहे। अहिड़ी ॻाल्हि आहे अदा। अम्मा ॾिस न, पुफी बि हुते ई रही पई, असां वटि आहे ई कोन्हे। इन जो मतिलबु आहे त असां सां फ़र्क़ु थी करे। फ़र्क़ु भला कहिड़ो आहे? पर मामा गुलाब नज़र कोन थो अचे। मामा त वियो आहे स्टॉप ते गाॾी काई। बाक़ी किरन उहा वई आहे शॉपिंग करण। चङो हेरम, इन्हनि मां हिकिड़ो तुंहिंजे लाइ आहे ऐं ॿियो हेरम जे लाइ। ॾाढो सियाणो आई अदा। मुंहिंजी कावड़ियल दिलि खे तोहफ़नि सां थो रिझाई। अदा बि चवीं थी ऐं कावड़ बि करी थी। हेरम कॾहिं ॿाहिरनि सां कावड़ न थींदी आहे। तॾहिं त चाहींदे बि तोसां कावड़ नथी करे सघां। चङो मामी, हाणे मां हलां थो। अम्मा बि मामा आबदारनि न ई वेठी हूंदी, उन्हनि खे मां वठी करे पोइ तव्हां जो चकर हणां थो। न अदा, अॼु तव्हां असां वटि ई रहंदो। राति जो वाइदो त नथो कयां, बाक़ी लाज़मी ॿिए ॾींहुं ज़रूरु चकर लॻाइबो। त भई मुंहिंजी तव्हां सां कावड़ साॻी रहंदी, बसि न? एतिरनि ॾींहंनि खां पोइ आयो पुट। अॼु को ॾींहुं खणी असां वटि ई रही प। न मामी, हाणे देरि काफ़ी थी वई आहे। अम्मा जन खे बि वठी अचिणो आहे। इनशाला ॿिए चकर ज़रूरु अचो। महिरबानी। अॼु किरण सां पंहिंजी मोहबत जो इज़हार कंदुसि। उनखे ॿुधाईंदुसि त तुंहिंजी मोहबत मुंहिंजी मुठ में कोयड़े जियां तानी करे चइनी पासनि सां दिलि ते कब्ज़ो कयो आहे। पर उनखे कीअं चवां त मुंहिंजी तोसां केतिरी मोहबत आहे। जे किरण खे इहा ॻाल्हि बुरी लॻी त पोइ छा थींदो? ऐं मामा छा सोचींदो त मां हुनजी धीअ में मेरियूं अखियूं विधियूं आहिनि। हा, इहो बि त सोचे सघे थो त हुनखे मुंहिंजे अंदर जी कहिड़ी ख़बर त मां किरण सां केतिरी मोहबत कंदो आहियां ऐं कॾहिं खां हुनखे चाहींदो आहियां। जेसीं ताईं मोहबत जी कथोरी खिलंदी न, तेसीं ताईं मुंहिंजी ज़ुबान ते मुहर लॻल हूंदी। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।